नाज़रीन हाणे ख़बर ॾींदासीं अव्हांखे मिठी में थरपारकर पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाइयूं कंदे 6 जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां 225 लीटर कचो शराब, नशे वारियूं सोपारियूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियलनि में जवाबदार इक़बाल गफ़ूर, मुबीन जूड़ेजो, डोंगर भील, जयराम ऐं माणिक मेघावाड़ शामिल आहिनि। एक भेरो ॿीहर नाज़रीन ख़बर अव्हां ताईं पहुचाईंदासीं। मिठी में थरपारकर पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं कंदे 6 जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां 225 लीटर कचो शराब, नशे वारी सोपारियूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियलनि में जवाबदार इक़बाल गफ़ूर, मुबीन जोड़ेजो, डोंगर भील, जयराम ऐं माणिक मेघावाड़ शामिल आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूद आहे सदाम बजीर। जी सदाम, तफ़सीलातनि बाबति आगाह कंदा। जी, थरपारकर पुलिस मुंशियात फ़िरोशनि खिलाफ़ जेको आहे कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। एसएसपी थरपारकर आबिद बलोच जे हिदायतनि ते मुंशियात फ़िरोशनि जे खिलाफ़ कार्रवाई कंदे 225 लीटर कचो शराब, 5 बोतल विस्की ऐं 2030 सफ़ीना गुटको समेत 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथस अलॻि-अलॻि केस दाख़िल करे छॾिया आहिनि। मिठी सीआई थरपारकर पुलिस कार्रवाई कंदे इक़बाल ऐं गफ़ूर जूड़ेजो खे 1400 सफ़ीना आदाब गुटका ऐं हिकु मोटरसाइकिल समेत पकड़े मिठी थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। त तव्हांखे ॿुधायां त छाछरो पुलिस कार्रवाई कंदे मुबीन जूड़ेजो खे 630 सफ़ीना गुटके समेत पकड़े मथस छाछरो थाणे ते अलॻि केस दाख़िल करे छॾियो आहे। दांदल पुलिस मुंशियात फ़िरोशनि खिलाफ़ कार्रवाई कंदे शराब जी भट्टी ते छापो हणी डूंगर भील के 120 लीटर ठरो समेत गिरफ़्तार करे मथस दांदल थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। ॿिए पासे चेलार पुलिस मुंशियात फ़िरोशनि खिलाफ़ कार्रवाई कंदे शराब जी भट्टी ते छापो हणे जयराम मेघवाड़, माणिक मेघवाड़ ऐं खे 105 लीटर कचो ठरो ऐं 5 पैंट विस्की समेत पकड़े चेलार थाणे ते केस दाख़िल करियो आहे। जॾहिं त इन सॼे मामले ते एसएसपी थरपारकर अहिड़ियुनि कार्रवाइयुनि ते पंहिंजो पुलिस खे शाबाश ॾिनी आहे ऐं मुंशियात फ़िरोशनि खिलाफ़ कार्रवाइयूं वधीक। वरी महिरबानी सदाम, तफ़सीलातनि बाबति आगाह करण लाइ।